नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, हया दीन ईमान छाखे तो चइजे, थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। ही चार तमामु आम सिटूं सिंध जे हिकु नंढड़े ॻोठ मियांदाद चिंजणी नसीराबाद सां तालुक़ु रखंदड़ हिकु वॾे लोक शाइर जूं आहिनि, जंहिंजो नालो दादन फ़क़ीर जोयो हुयो। नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, हया दीन ईमान छाखे तो चइजे, थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। हाणे दादन फ़क़ीर चवंदा त हिन जदीद दौर में, मॉडर्न दौर में जॾहिं मां जाते काथे ॾिसां थो, एॾी तरक़ी थी आहे, टेक्नोलॉजी जी तरक़ी थी आहे, तहज़ीबनि जी तरक़ी थी आहे, इल्म जी तरक़ी थी आहे, इल्म जूं शाखूं घणियूं फुटी निकितियूं आहिनि। उन जे बावजूद बि मां हिन ॻाल्हि खां सम्झण खां क़ासिर आहियां। नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, मूंखां इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त आख़िरकार इंसान चऊं छाखे था। इंसान जा रवैया कहिड़ा हुअणु खपनि, इंसान ई न, इंसान जी सोच कहिड़ी हुअणु खपे, इंसान ई न, इंसान जो सुभाउ कहिड़ो हुअणु खपे, इंसान ई न। यानी तहज़ीब याफ़्ता रवैयो हुजे, तहज़ीब याफ़्ता सोच हुजे, अमुन वारी सोच हुजे न। नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, शायदि तो चए त मां त हिन सम्झण खां क़ासिर आहियां। अॼोके अहिड़े दजाली दौर खे ॾिसी करे इंसाननि जा कम वञी शैताननि वारा थी विया आहिनि, त मां त हिन सम्झण खां क़ासिर आहियां त नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, हया दीन ईमान छाखे तो चइजे, थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। चए थो हया दीन ईमान जेकी इंसान जूं ख़ुशूसियतूं हूंदियूं, शख़्सियत जूं गुण हूंदा, उहे बि हिन दुनिया मां, हिन वक़्त मां, हिन माहौल मां, हिन जग मां, हिन माशरे मां सभु विञाइजी विया आहिनि। हया ऐं दीन जे रस्ते ते को आहे ई न, हर को भटकियल आहे। नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, हया दीन ईमान छाखे तो चइजे, ईमान ते को आहे ई न, नाले में सभु कलमा गो आहिनि, अमली तौर को बि अमल नथो करे। थो माण्हूअ खे, हाणे असल ॻाल्हि थो अचे टीं सिट में, थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। माण्हू माण्हूअ जो वेरी आहे, ॿिए सां विड़ाए थो, शैतानगिरी थो करे, 24 कलाक जंगियूं, फसाद, झेड़ा, जज़्बाती कैफ़ियतुनि मां गुज़रनि। तव्हां मूंखे ॿुधायो, शाइर थो पुछे त थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। जेकर इंसाननि सभु उहे ख़ुशूसियतूं पाण में एडाप्ट कयूं जेकी शैतान जूं हुयूं, त शैतान जो कमु छा हो, विड़ाइण। त पोइ शैतान त हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो ख़याली तसवुर वञी थिए थो न, हिकिड़ो एब्स्ट्रैक्ट कॉन्सेप्ट थो वञी पए। असल में त इंसान पाण माना उहो ईअं सम्झो त ज़मीनी ज़िंदगीअ में शैतानी रूप अख़्तियार कयो बीठो आहे। सवाइ आख़िर में, हिन सेशन जे आख़िर में मां उन 4 सिटुनि खे हिकु दफ़ो ॿीहर वरजायां थो, ऐं उनजे जामियो मैसेज खे अवां सम्झी वेंदव। वरी नथो सम्झा इंसान छाखे तो चइजे, हया दीन ईमान छाखे तो चइजे, थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छाखे तो चइजे। मुंहिंजो नालो प्रोफेसर मनी डोमकी आहे। इन सां गॾु असां अॼोके पंहिंजे हिन सेशन खे एंड कयूं था। टुडे क्लास इज़ ओवर, वन डे लाइफ वुड बी ओवर।